بسم اللہ الرحمن الرحیم فصل الاحتجاج بلا دلیل انواع منها الاستدلال بعدم العلت على عدم الحکم مثاله القیء غیر ناقض لأنه لم يخرج من السبیلین والأخ لا يعتق على الأخ لأنه لا ولاد بینهما. وسئل محمد رحمہ اللہ ایجب القصاص على شریک الصبی قال لا لأن الصبی رفع عنه القلم. قال السائل فوجب ان يجب على شریک الاب لأن الاب لم يرفع عنه القلم فصار تمسك بعدم العلة على عدم الحكم. هذا بمنزلة ما يقال لم يمت فلان لأنه لم يسقط من الستر. پٹھیاں اساں اصول اربع پڑھی آیاسیں. انہن میں اساں دلیل وٹھن جو طریقو پڑھی آیاسیں تا کتاب اللہ ماں کیڑے طریقے ساں کیئں دلیل وٹھبو، سنت رسول ماں کیڑے طریقے ساں کیئں دلیل وٹھبو، اجماع ماں ऐं قیاس ماں دلیل کیڑے طریقے ساں وٹھبو، کیڑا اصول آہن، شرائط و ضوابط، اہے سب اساں پڑھی آیاسیں. ان کھاں بعد میں پو مصنف ان ساں کچھ متعلقات کے ذکر کयो. یہ آخری فصل ہے. ہن فصل میں مصنف اوہے طریقہ بیان کندو جن میں بغیر دلیل جے استدلال کयो تھو ونے، بغیر دلیل جے استدلال کयो تھو ونے، دلیل ورتو تھو ونے، حجت ورتی تھی ونے بغیر دلیل جے. مانا دلیل اتنے نہ ہے پر ان کے حجت بناयो ونے تھو. تو یہ صحیح ہے یا نہ بغیر دلیل جے حجت بنائण کنहिं مسئلے کے، ان جے بارے میں مصنف ہن فصل میں ذکر کندو. کہڑے طریقے سان دلیل وٹھجے اصول اربع ماں اہو پٹھیاں گزری آیو. ہن فصل میں چھاجو ذکر تھیندو تو بغیر دلیل جے مانا کو مسئلو ہے ان میں دلیل نتھو ملے، ہانے ان کے کیئں حجت بنائجے نہ بنائجے، ان میں چھا کرن گھرجے. تو مصنف فرمائے تو ان جا کیترا ہی اقسام آہن بغیر دلیل جے حجت بنائण. ان میں جا بن کے مصنف اجو کے سبق میں ذکر کندو. پہروں یہ ہے تو عدم علت کے عدم حکمت دلیل بنائण. عدم علت کے عدم حکمت دلیل بنائण چھا مطلب؟ تو مانا علت نتھی ملے تو ہانے حکم بھی نہ ملندو. اڑو مسئلو ہے جن میں علت نتھی ملے تو ہانے اتنے حکم بھی نہ لگاयो ونے. چھا ایہو اڑے طریقے سان دلیل وٹھن، کہڑے طریقے سان عدم علت جو عدم حکمت تے دلیل وٹھن صحیح ہے یا نہ ہے؟ تو ان جو مصنف ॿुधाए थो ॿ सूरतूं आहिनि. हिकिड़ो इहो त जेकॾहिं अहिड़ो हुकुम आहे जंहिं जूं इलतूं मुख़्तलिफ़ आहिनि، अहिड़ो हुकुम आहे जंहिंजी हिकु इलत न आहे पर हिक खां ज़्यादा इलतूं आहिनि، कसीर जंहिं जूं इलतूं आहिनि، त उन में इहो दलील बनाए नथो सघिजे अदम इलत खे अदम हुकूमत. छो? उन जे करे त जेकॾहिं हिकु इलत नथी मिले त थी सघे थो ॿी इलत सां इहो हुकुम साबित थींदो हुजे. पर जेकॾहिं अहिड़ो हुकुम आहे जंहिंजी सिर्फ़ु हिकु ई इलत आहे त पोइ उन जॻह ते इन खे दलील बनाए सघिजे थो अदम इलत खे अदम हुकूमत. सम्झ में आयो उसूल? त अदम इलत के अदम हुकूमत असां उन वक़्तु दलील बनाए नथा सघूं जॾहिं हुकुम जूं इलतूं कसीर हुजनि. छो दलील बनाए नथा सघूं? उन जे करे त थी सघे थो इन इलत मंझां त हुकुम साबित न थियो हुजे पर कंहिं ॿी इलत मां हुकुम साबित थियो हुजे. पर जेकॾहिं अहिड़ो हुकुम आहे जंहिंजी सिर्फ़ु हिकु ई इलत आहे, हाणे इलत न मिलंदी त हुकुम बि न लॻाईंदासीं. मिसाल इन जा हाणे मिसाल पहिरियां मुसनिफ़ ॾींदो उन हुकुम जा जंहिं जूं इलतूं ज़्यादा आहिनि. पोइ उन इलत जे न हुजण खे हुकुम जे न हुजण जो दलील बनाए नथा सघूं, अदम इलत खे अदम हुकुम जो दलील बनाए. इन जो मिसाल को शाफ़ई मसलक जो अचे ऐं अची करे ऐं चवे त उल्टी वुज़ूअ खे टोड़ींदड़ न आहे. अहनाफ वटि त उल्टीअ सां वुज़ू टुटी थो पवे, शाफ़नि वटि उल्टीअ सां वुज़ू नथो टुटे. शाफ़ई मसलक अची करे को शख़्स चवे त उल्टीअ सां वुज़ू नथो टुटे
अवाम या केरु हुन खां पुछा करे त इन जो को दलील ॾे, उहो दलील इहो ॾिए त वुज़ू जेको टुटंदो आहे उहो आहे त सबीलैन मंझां का शइ ख़ारिज थिए त पोइ वुज़ू टुटंदो। उल्टी जेका आहे सा सबीलैन मां ख़ारिज नथी थिए, तो सबीलैन मंझां ख़ारिज न थी माना इल्लत न मिली, हाणे हुकुम बि न लॻायो वञे, माना वुज़ूअ खे टोड़ण जो हुकुम बि सबीलैन मंझां का शइ ख़ारिज थियणु इहा इल्लत आहे, वुज़ूअ जो टुटणु इहो हुकुम आहे। सबीलैन मंझां का शइ ख़ारिज थी त हाणे वुज़ू टुटंदो, सबीलैन मंझां का शइ ख़ारिज न थी माना इल्लत न मिली, इहो आहे अदम इल्लत, इल्लत जो मादूम हुजणु, इल्लत जो न मिलणु, त हाणे हुकुम बि न लॻायो वञे, माना सबीलैन मंझां का शइ ख़ारिज न आहे थी त वुज़ू बि न टुटंदो। त अहिड़े तरीक़े सां उल्टी त सबीलैन मंझां नथी निकिरे न, उल्टी निकिरे थी मुंहं मां वात मां, त उल्टी सबीलैन मंझां नाहे निकिती त हाणे वुज़ू जे टुटण जो हुकुम बि, असां चवंदासीं इहो अदम इल्लत खे अदम हुकुम ते हिते दलील बनाइणु दुरुस्त न आहे, छो त इहो अहिड़ो हुकुम आहे, वुज़ूअ जो टुटणु इहो अहिड़ो हुकुम आहे जंहिंजी हिकु इल्लत न आहे पर उन जूं मुख़्तलिफ़ इल्लतूं आहिनि, इन जूं कसीर इल्लतूं आहिनि। उहो कीअं त सिर्फ़ु इहो लाज़िम न आहे त सबीलैन मंझां जेका शइ निकिरे त उन सां ई वुज़ू टुटंदो, उन खां अलावा बि कुझु शयूं आहिनि जंहिं सां वुज़ू टुटी पवंदो आहे, जिस्म मंझां कंहिं जॻह तां रतु निकितो तॾहिं बि वुज़ू टुटी पवंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां उल्टी जेका वात मां निकिरे थी उन सां बि गलीज़ रुदूबत उल्टीअ मंझि मिली अचे थी, निजासत उल्टीअ में मिली अचे थी, ख़ारिज थिए थी, त उन जे करे वुज़ू टुटणु घुरिजंदो। माना वुज़ू अहिड़ो हुकुम आहे जंहिंजूं इल्लतूं कसीर आहिनि, हिकु इल्लत जेकॾहिं वुज़ूअ जे टुटण जी सिर्फ़ु हिकु ई इल्लत हुजे हा त पोइ अवी इहा ॻाल्हि चई सघूं हा त सबीलैन मंझां नाहे निकिती त हाणे उल्टीअ सां वुज़ू टुटणु न घुरिजे। सम्झ में ॻाल्हि आई? ॿियो मिसाल, इहो मालूम आहे त अगरि कोई महरम रिश्तेदार कंहिंखे ख़रीद थो करे ग़ुलाम खे त उहो आज़ादु थी वेंदो। मसलन पीउ पंहिंजे पुट खे ख़रीद कयो त उहो आज़ादु थी वेंदो, या पुट पंहिंजे पीउ खे ख़रीद कयो, हुनजो पीउ ग़ुलाम हुयो त ख़रीद करण सां ई उहो आज़ादु थी वेंदो। छाजे करे त उहो उनजो महरम रिश्तेदार आहे। विलादत हिते साबित आहे, विलादत खे साबित हुजण जो मतिलबु इहो आहे त विलादत जा ॿ तरीक़ा आहिनि, हिकिड़ो उसूल में साबित हूंदी, ॿियो फ़ुरूअ में साबित हूंदी। उसूल में कीअं त मसलन पीउ ॾाॾो पर ॾाॾो थड़ ॾाॾो खड़ ॾाॾो हलिया वञो मथे ताईं, इहो छा आहे उसूल, ऐं फ़ुरू छा आहे पुट पोटो पर पोटो, इहो हेठि ताईं जेसि ताईं पीढ़ी अचे तेसि ताईं। त माना मथे जेके रिश्तेदार आहिनि पीउ ॾाॾो पर ॾाॾो इहे आहिनि उसूल, ऐं पोटो पुट पोटो पर पोटा इहे आहिनि फ़ुरूअ फरा, त इनखे चइबो आहे विलादत। सम्झ में? विलादत या त उसूल में हूंदी या फ़ुरूअ में हूंदी, माना पीउ ॾाॾो पर ॾाॾो इहो आहिनि उसूल, पोटा पुट इहे आहिनि फ़ुरूअ। त हाणे अचूं था मसइले जे तरफ़। शाफ़ई था फरमाइनि त जेकॾहिं भाउ ख़रीद कयो भाउ खे, त भाउ खे ख़रीद करण सां भाउ आज़ादु न थींदो। मसलन ॿ भाइर आहिनि, हिकिड़ो आज़ादु आहे ॿियो ग़ुलाम आहे। हाणे भाउ ख़रीद कयो आहे पंहिंजे ग़ुलाम भाउ खे, त हाणे भाउ आज़ादु न थींदो, अहनाफ़ वटि भाउ आज़ादु थी वेंदो। शाफ़ई हिनखे दलील था बनाइनि अदम इल्लत खे अदम हुकुम ते। कहिड़े तरीक़े सां त आज़ादीअ जी इल्लत छा आहे विलादत, विलादत में उसूल अचनि था ऐं फ़ुरू अचनि था। जेको भाउ आहे उहो न उसूल में अचे थो न फ़ुरूअ में अचे थो, छो त उसूल में अचे थो पीउ ॾाॾो पर ॾाॾो मथे ते नसब, फ़ुरूअ में छा थो अचे पुट पोटा पर पोटा। भाउ उसूल में अचे थो नथो अचे, फ़ुरूअ में अचे थो नथो अचे। सो विलादत हिते माना विलादत वारी इल्लत नाहे मिली, त अदम इल्लत खे दलील बनायो वेंदो अदम हुकुम ते। त माना जॾहिं विलादत न मिली त हाणे आज़ादी बि न मिलंदी। लेकिन असां वटि इहो अदम इल्लत खे अदम हुकुम ते दलील बनाइणु दुरुस्त नाहे।
छाजे करे नाहे त इहो अहिड़ो हुकुम आहे जंहिं जूं इल्लतूं कसीर आहिनि, ज़्यादा आहिनि। उहो कहिड़ो त सिर्फ़ु विलादत जी आज़ादी जी इल्लत नाहे, पर ॿी बि इल्लत आहे। उहा कहिड़ी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे, मन मलिक ज़ा रहमिन महरमिन उतिक अलैहि, त जेको बि शख़्स कंहिं महरम रिश्तेदार जो मालिक थियो त उहो आज़ाद थी वेंदो। महरम रिश्तेदार जंहिंसां निकाह करणु जाइज़ न हुजे, त भाउ महरम जी रिश्तेदारी में अचे थो या ज़विल अरहाम में अचे थो न, महरम रिश्तेदार में भाउ अचे थो, सो इहा इल्लत मिलंदी, उन जे करे उहो आज़ाद बि थी वेंदो। सम्झ में आयो? त शाफ़िईन कहिड़े तरीक़े सां अदम इल्लत खे अदम हुकुम जो दलील बनायो, ऐं असां वरी इन हुकुम जी ॿी इल्लत कढी ऐं हुकुम खे साबित कयोसीं। जहिड़े तरीक़े सां उल्टी वारे मसइले में बि शाफ़िईन अदम इल्लत खे माना ख़ारिज मिन सबील नाहे, अदम इल्लत खे अदम हुकुम जो दलील बनायो, असां ॿी इल्लत कढी उनजो हुकुम साबित कयोसीं। अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम मुहम्मद अलैहि रहमत वेठो हुयो, को शख़्स आयो मिलण, पोइ उन इमाम मुहम्मद खां सवाल कयो त नंढड़ो जेको ॿार आहे, अगरि उहो कंहिं वॾे शख़्स सां, बालिग शख़्स सां मिली करे कंहिंखे क़त्ल करे, त जेको शख़्स ॿार नंढे सां, ॿार ते त क़िसास न थींदो, मासूम ॿार ते क़िसास न थींदो। छाजे करे मासूम ॿार ते क़िसास न थींदो? त जेको नाबालिग हूंदो आहे उहो रुफ़िअ अनिल कलम, मरफ़ूअल कलम आहे। मरफ़ूअल कलम माना उहो जेके ग़लतियूं करे थो, गुनाह करे थो, शरअन उनजो एतबार न आहे, उन खां माफ़ आहिनि। जेसि ताईं बालिग थींदो, बालिग थियण खां बाद में पोइ उनजी ग़लतियुनि जो हिसाबु, उनजे ख़ताउनि जो हिसाबु लॻायो वेंदो। त जेको ॿारु नाबालिग आहे उन खां शरीयत ग़लतियूं माफ़ कयूं आहिनि। त अगरि नाबालिग ॿार, मासूम ॿार कंहिंखे क़त्ल करे थो, त उहो नाबालिग ॿारु मरफ़ूअल कलम आहे। मरफ़ूअल कलम हुजण जे करे उन खां क़िसास वरितो न वेंदो। इहा ॻाल्हि सम्झ में आई? हाणे रहंदा मसइले तरफ़। त इमाम मुहम्मद खां इहो सवाल कई त जेको शख़्स कंहिं मासूम ॿार सां शरीक थी करे कंहिं शख़्स खे क़त्ल करे थो, त हाणे जेको शरीक शख़्स आहे उन खां क़िसास वरितो वेंदो या न वरितो वेंदो? त इमाम मुहम्मद अलैहि रहमत फरमायो त उन शरीक शख़्स खां बि क़िसास न वरितो वेंदो। छाजे करे? उन जे करे त उन नंढड़े ॿार ऐं उन शरीक शख़्स, मिसाल शरीक शख़्स आहे नज़ीर कंहिं नंढड़े ॿार सां मिली करे कंहिं शख़्स खे क़त्ल कयो आहे, ऐं नंढड़े ॿार खां त क़िसास न वरितो वेंदो, पर नज़ीर खां बि क़िसास न वरितो वेंदो। छाजे करे न वरितो वेंदो? त इहो हिकु क़त्ल आहे, त ईअं नथो थी सघे त कंहिं हिकु क़त्ल जे कुझु हिसे तां क़िसास माफ़ हुजे, कुझु हिसे तां वरी क़िसास वरितो वञे। सो क़िसास न वरितो वेंदो, बाक़ी उन खां दियत वरिती वेंदी। मसइलो सम्झ में आयो? त हाणे इते हिकिड़ो शाफ़ई मसलक जो शख़्स वेठो हुयो, उन वरी दलील वरितो इन मसइले में। छा दलील वरितई? इहो असां पुठियां पढ़ी आया आहियूं त जेकॾहिं पीउ पंहिंजे पुट खे क़त्ल करे त पीउ खां क़िसास वरितो न वेंदो। छाजे करे न वरितो वेंदो? उन जे करे त पीउ में शुबह मिल्क हूंदो आहे, मिल्कियत जो शुबह हूंदो आहे। ठीकु आहे, इहो पढ़ी आहे। त हाणे शाफ़ई मसलक इहो दलील वरितो त जेकॾहिं केरु शख़्स मक़तूल जे पीउ सां मिली करे ऐं कंहिंखे क़त्ल करे थो, त हाणे उन शरीक खां क़िसास वरितो वञे। छो वरितो वञे? त जेको पीउ आहे उहो मरफ़ूल कलम नाहे। मरफ़ूल कलम त नंढड़ो ॿारु आहे न, त जेको पीउ जेको कंहिं शख़्स सां गॾिजी पंहिंजे पुट खे क़त्ल कयो अथई, त पीउ जेको आहे उहो मरफ़ूल कलम नाहे, त माना इल्लत न मिली, त हाणे हुकुम लॻायो वञे, माना क़िसास वरितो वञे। दलील सम्झ में आयो? ठीकु आहे। त असां चवंदासीं त इहो इस्तदलाल करण बि दुरुस्त नाहे। उन जे करे दुरुस्त नाहे त इते बि जेका पीउ सां जेको शख़्स शरीक आहे न, उन खां क़िसास न वरितो वेंदो।
शाफ़ई छा दलील वरितो त क़िसास वठणु घुरिजे। छो वठणु घुरिजे? त पीउ जेको आहे सो मरफ़ूल कलम नाहे, माना इल्लत नथी मिले त हाणे हुकुम बि न लॻाईंदासीं। न इल्लत नथी मिले त हाणे हुकुम बि न लॻाईंदासीं। माना मरफ़ूल कलम हुजे हा त क़िसास न वरितो वञे हा, पीउ मरफ़ूल कलम नाहे त क़िसास वरितो वञे। ठीकु आहे न, इहो शाफ़ई दलील वरितो। त असां चवंदासीं त क़िसास न वरितो वेंदो। छाजे करे? त इहा मरफ़ूल कलम वारी त इल्लत नथी मिले, पर इन जॻह ते हिकु ॿी इल्लत मिले थी त पीउ तां पुट जो क़त्ल माफ़ आहे। उहो कहिड़ी इल्लत जे करे माफ़ आहे? क़िसास माफ़ आहे। कहिड़ी इल्लत जे करे माफ़ आहे? त पीउ पुट मंझि पीउ जी मिल्कियत जो शुबह आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो न, अंत व मालुक ले अबीक, हिकिड़े सहाबीअ खे, त तूं ऐं तुंहिंजो माल तुंहिंजे पीउ जे लाइ। अंत माना तूं बि पंहिंजे पीउ जी मिल्कियत आहीं। त माना हुन पंहिंजी मिल्कियत खे ज़ाहिर कयो आहे। हिते मिल्क जो शुबह मिले थो ऐं शुबह जे करे हदूं साक़ित थी वेंदियूं आहिनि। सो उन जे करे पीउ ते हद, माना मरफ़ूल कलम वारी इल्लत नथी मिले, पर ॿी इल्लत क़िसास जे ख़तमु करण जे लाइ मिली रही आहे। हाणे असां इन ॿी इल्लत जो एतबार कंदे पीउ जे मथां क़िसास जारी न कंदासीं। जॾहिं हिकु शख़्स ते क़िसास जारी न थियो त उनजे क़त्ल में जेको ॿियो शरीक हूंदो उन ते बि क़िसास जारी न थींदो, अलबत्ता दियत लाज़िम थींदी। सम्झ में आयो? इमाम मोहम्मद अलैहि रहमत वरी पोइ हिकिड़ो क़ियास सां दलील ॾिनई त अहिड़ो, इहो जेको असां पढ़ियासीं हिन महिल, त अहिड़ो हुकुम जंहिंजूं इल्लतूं ज़्यादा हुजनि त इन खे दलील बनाइण त इल्लत नथी मिले त हाणे हुकुम बि न लॻायो वञे। इहो ईअं आहे, मसलन केरु शख़्स चवे कंहिंजे बारे में त फ़िलाणो मोह नाहे, फ़िलाणो अञा ज़िंदा आहे, मरी नाहे वियो। उन खां पुछा कजे तो वटि कहिड़ो सबूत आहे त फ़िलाणो अञा नाहे, मोह ज़िंदा आहे? छो उहो छत तां नाहे किरियो, उन जे करे उहो अञा ज़िंदा आहे। मरण जो, उनखे चइबो मरण जो हिकिड़ो सबबु सिर्फ़ु छत सां किरण नाहे, पर मरण जा ॿिया बि सबब थी सघे थो। एक्सीडेंट थियो हुजे, थी सघे थो उनखे कंहिं गोली लॻाई हुजे, थी सघे थो उनखे हार्ट अटैक थियो हुजे, ॿिया बि त सबब आहिनि न मरण जा। त सिर्फ़ु छत तां नाहे किरियो, इन मां दलील बनाइजे त उहो मोह नाहे, उहो ज़िंदा आहे, त इहो दलील बनाइणु सही आहे इहो? छो त उनजे मरण जा, मरण हुकुम आहे, उन जूं इल्लतूं असबाब केतिरा ई आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि। उन जे करे अहिड़ो हुकुम जंहिंजूं इल्लतूं मुख़्तलिफ़ हुजनि त कंहिं हिकु इल्लत जे न हुजण जे करे अदम हुकुम ते दलील बनाइणु इहो दुरुस्त नाहे। सम्झ में आयो? तर्जुमो कयो। फ़स्ल इहतिजाज बिला दलीलिन अनवाउन मिनहल इस्तिदलाल। दलील वठणु, हुज्जत वठणु बग़ैर दलील जे। इहतिजाज हुज्जत वठणु बिला दलीलिन बग़ैर दलील जे। अनवाउन, इन जा केतिरा ई क़िस्म आहिनि। मिनहा, उन्हनि मंझां हिकिड़ो क़िस्म इस्तदलाल बेअदमिल इल्लत अला अदमिल हुकुम। उन्हनि मंझां हिकिड़ो क़िस्म इहो आहे त दलील तलब करणु अदम इल्लत सां अदम हुकुम ते। हिकिड़ो इस्तदलाल तरीक़ो कहिड़ो आहे त अदम इल्लत खे अदम हुकुम ते दलील बनाइणु। मिसाल उनजो अल कए त उल्टी गैर नाक़िज़िन, नाहे टोड़ींदड़ वुज़ूअ खे। लिअन्नहु, हाणे इहो दलील ॾींदो मुस्तदिल, लिअन्नहु, छो जो इहो, हू ज़मीर जे मर्जे कए जे तरफ़ आहे, छो जो इहा उल्टी लम यख़रुज मिन सबीलैन, नाहे निकिती सबीलैन मंझां, वल अख़ु, ऐं भाउ, ला यअतिकु, न आज़ादु थींदो, अलिल अख़, भाउ ते। लिअन्नहु, छो जो इहो, हू ज़मीर जी मर्जी अख़ जे तरफ़ आहे, छो जो इहो भाउ, ला विलाद बैनहुमा, छो जो नाहे विलादत वारी इल्लत उन्हनि ॿिन्हिनि जे दरमियान। इहे सम्झ में आया ॿई मसला?
वसुइल मुहम्मदुन ऐं सवाल कयो वियो हज़रत इमाम मुहम्मद अलैहि रहमत खां त अयजिबुल क़िसास अला शरीक सबीय, छा वाजिब आहे क़िसास ॿार जे शरीक ते? काल ला, इमाम मुहम्मद अलैहि रहमत फरमायो त न, ॿार ते त क़िसास न थींदो नाबालिग ते, छो त उहो मरफूल कलम आहे, मरफूल कलम हुजण जे करे उन ॿार ते क़िसास। पर हाणे उन नाबालिग ॿार सां गॾु थी करे, मसलन नाबालिग ॿार बि छुरीअ खे तलवार खे पकड़ियो ऐं या हुन बि हथियार खे पकड़ियो, हुन बि मिसाल बंदूक खे पकड़ियो, पोइ ॿिन्हिनि गोली हलाई, हिकिड़ो शख़्स क़तलु थी वियो। त हाणे क़तल मुंहिंजे ॿ शरीक थिया न, हिकिड़ो नाबालिग ॿार, ॿियो हिकिड़ो शख़्स जेको बालिग हो, जेको वॾो शख़्स। नाबालिग ते त क़िसास न ईंदो मरफूल कलम हुजण जे करे, पर जेको वॾो हुयो, जेको बालिग आहे, उन शख़्स ते क़िसास थींदो या न थींदो? त इमाम मोहम्मद फरमायो त न थींदो। छाजे करे न थींदो? त इन नाहे त हिकु ई शख़्स क़तलु थियो हुजे त उनजे बाज़ अज्ज़ा जे करे माना नंढड़े ॿार ते त क़िसास माफ़ कयो वञे त वरी वॾे ते क़िसास अचे, ईअं ई न थींदो। क़िसास माफ़ थींदो त ॿिन्हिनि तां हाणे दियत लाज़िम थींदी, क़िसास माफ़ थींदो, माना क़िसास में क़त्ल न कयो वेंदो, पर हुन खां दियत वरिती वेंदी। काल ला, इमाम मोहम्मद फरमायो न, छो? लिअन्न सबीय, छो जो इहो नंढड़ो ॿार रुफ़िअ अनहुल कलम, खयो वियो आहे उन खां कलम। इहा हदीस आहे इहा। काल साइल, त चयो साइल, फवजब, पोइ वाजिब आहे त ऐं यजिब अला शरीकिल अब, ही त वाजिब थिए क़िसास शरीके। इहो सम्झ में आयो त साइल इनखे कीअं दलील बनायो? साइल दलील उन लाइ बनायो त इमाम साइल इहो सम्झो त माना क़िसास जे क़िसास वठणु इहो आहे हुकुम। इन जी इल्लत कहिड़ी आहे? त माना जेको बि शख़्स मरफूल कलम आहे उन खां क़िसास न वरितो वेंदो, जेको शख़्स मरफूल कलम न आहे उन खां क़िसास। त पीउ मरफूल कलम आहे या न आहे? मरफूल कलम न आहे, उन खां क़िसास, उन खां क़िसास वरितो वञे। ठीकु आहे, त पीउ जेको आहे सो मरफूल कलम न आहे त उन खां क़िसास वरितो वञे। अदम इल्लत आहे त हाणे अदम हुकुम ते दलील बनाई, माना क़िसास माफ़ न थींदो। ठीकु आहे, साइल कहिड़े तरीक़े सां इस्तदलाल कयो आहे सम्झ में अची वियो न, अदम हुकुम खे अदम इल्लत ते। त माना पीउ जेको आहे सो मरफूल कलम न आहे त हाणे क़िसास, जॾहिं पीउ खां बि क़िसास वरितो वञे, हालांकि अवां आनाफ़ पीउ खां क़िसास, त हिन जॻह ते क़िसास जे माफ़ थियण जी इल्लत आहे मरफूल कलम, उहा इल्लत नथी मिले त हाणे हुकुम लॻायो वञे। मरफूल कलम वारी इल्लत नथी मिले त हाणे हुकुम क़िसास जो, हालांकि अवां हुकुम क़िसास जो नथा लॻायो, अवां माफ़ था करे छॾियो पीउ तां बि क़िसास, हालांकि इल्लत मौजूदु न आहे। अदम इल्लत माना मरफूल कलम न हुजणु, अदम हुकुम ते माना माफ़ी न हुजण ते इहो थी वेंदो। ठीकु आहे, हा। काल साइल, हाणे साइल इहो दलील वरितो आहे त फवजब, पोइ इहा ॻाल्हि वाजिब आहे त ऐं यजिब, ही त वाजिब थिए अला शरीकिल अब, पीउ जे शरीक ते, माना पीउ ऐं कंहिं ॿिए शख़्स शरीक थी करे पुट खे क़त्ल कयो आहे, त वाजिब हुजणु घुरिजे अला शरीकिल अब, पीउ जे शरीक ते। लिअन्नल अब, छो जो पीउ लम युरफा अनहुल कलम, पीउ मरफूल कलम न आहे, न खयो वियो आहे उन खां कलम। हाणे इल्लत न मिली न, त हाणे क़िसास जी माफ़ीअ जो हुकुम बि न लॻायो वञे। अदम इल्लत आहे त अदम हुकुम थिए। फसार, पोइ इहो थियो तमस्सुको, दलील वठणो बि अदम इल्लत खे अला अदमिल हुकुम, अदम हुकुम ते। हाज़ा, इहो बि मंज़िलत, माना इन दर्जे में आहे, मां युकाल, उहो जो चयो थो वञे त लम यमुत, उहो शख़्स नाहे मो फलाणो, लम यमुत फलाणो, फलाणो अञा मो नाहे मरियो, ज़िंदा आहे। लिअन्नहु, छो जो इहो फलाणो लम यसकुत मिन सतह, नाहे किरियो छत खां। इहो दलील बनाइण सही आहे इहो? छत खां न किरियो आहे त को ॿिए सबब जे करे फौत थी वियो हूंदो, छो त फौत थियण जूं इल्लतूं मुख़्तलिफ़ आहिनि।
इल्ला हितां खां इस्तिस्ना मुसन्ना मुफ़र्रग इल्ला इज़ा कानत इल्लतुल हुक्म मुनहसिरतन फी माना फयकून ज़ालिकल माना लाज़िमन लिल हुक्म। और इहो पढ़ियासीं न त जेकॾहिं हुकुम जी इल्लत हिकु ई हुजे त पोइ इहो दलील बनाइणु सही आहे। त हाणे इल्लत नथी मिले त हुकुम बि लॻायो, छो त हुकुम जी इल्लत ई हिकु आहे। हाणे उहा इल्लत नथी मिले त हुकुम बि लॻायो। मिसाल इन जो केरु शख़्स चवे राति जे टाइम त हिन वक़्तु ॾींहुं नाहे, उन खां छा कजे तो कीअं ख़बर पई ॾींहुं नाहे, जो उनजे करे जो सिजु नाहे निकितो। त इहो दलील बनाइणु सही आहे नाहे सही? इहो सही आहे, छो त सिज जी इल्लत हिकु ई आहे, ॾींहं जी इल्लत हिकु ई आहे। जॾहिं सिजु निकिरंदो त ॾींहुं, जॾहिं सिजु न निकितो त माण्हू इनखे दलील बनाए सघे थो त हाणे ॾींहुं बि नाहे थियो, छो त ॾींहं जी हिकु ई इल्लत आहे न। सिजु निकिरंदो त ॾींहुं थींदो, या वरी सिज खां अलावा को ॿियो सबबु आहे जो अचे त पोइ ॾींहुं थी वञे, न थींदो न। सो जेको अहिड़ो हुकुम हुजे जंहिंजी सिर्फ़ु हिकु ई इल्लत हुजे, पोइ अगरि इल्लत न हुजे त हुकुम अदम इल्लत खे अदम हुकुम ते दलील बनाए माण्हू सघे थो। जीअं मसलन केरु शख़्स चवे सिजु नाहे त हाणे ॾींहुं बि, सिज जो न हुजणु इहो अदम इल्लत आहे, ॾींहं जो न थियणु इहो अदम हुकुम आहे। ठीकु आहे, सम्झ में ॻाल्हि आई? हाणे तर्जुमो इल्ला इज़ा कानत इल्लतुल हुक्म, मगर जॾहिं हुजे इल्लत हुकुम जी मुनहसिरतन शामिल फी माना अहिड़ी माना खे फयकून ज़ालिकल माना, पोइ हुजे उहा माना, यानी माना में मुराद इल्लत आहे, पोइ हुजे उहा इल्लत लाज़िम हुकुम जे वास्ते फयुस्तदल, पोइ दलील वरितो वेंदो बि इंतिफ़ाइही, उन जे नफ़ी हुजण सां, माना इल्लत जे न हुजण सां, अला अदमिल हुकुम, हुकुम जे न हुजण ते। माना हिकु ई इल्लत आहे हुकुम जी, हाणे इल्लत नथी मिले त हुकुम बि न मिलंदो। हाणे अदम इल्लत खे अदम हुकुम ते दलील वठी माण्हू सघे थो, जॾहिं हुकुम जी हिकु ई इल्लत हुजे त पोइ। मिसाल हू मिसाल उनजो मारुविया अन मुहम्मदिन, उहो जो रिवायत कयो वियो इमाम मुहम्मद रहमतुल्लाह अलैहि खां, अन्नहु काल, इमाम मुहम्मद अलैहि रहमत फरमायो, वलदुल मक़सूबत लैस बिमज़मून लिअन्नहु बिमक़सूब। इहो मिसाल सम्झो। इमाम मुहम्मद अलैहि रहमत फरमायो त हाणे ॾिसो, हिकु बानी आहे, उहा हामिला आहे। हाणे उन हामिला बानीअ खे केरु शख़्स आयो गसब करे वियो, उनखे भॼाए वियो, फुर करे वियो उन हामिला बानी खे। हाणे उन बानीअ जो ज़िमान त उन गासिब ते लाज़िम थींदो, छो त आका जी बानी हुन चोरी कई आहे, गसब कई अथई। पर बानी हामिला हुई, बाद में बानीअ ॿार ॼणियो, उन ॿार जो ज़िमान उन शख़्स जे मथां न ईंदो। गसब जो ज़िमान ॿार जो ज़िमान उन शख़्स जे मथां लाज़िम न थींदो। छाजे करे लाज़िम न थींदो? त जेको ॿार आहे, जेको बानी हामिला हुई, बाद में जेको उन बानीअ ॿार ॼणियो आहे, उन ॿार ते गसब वारी तारीफ़ सादिक नथी अचे। गसब जो ज़िमान छाजे लाइ थींदो? गसब हूंदो त गसब जो ज़िमान लॻाईंदासीं। अगरि कंहिं शख़्स जे मथां गसब जी तारीफ़ ई सादिक नथी अचे त उनजो हुकुम, माना गसब जो ज़िमान लॻायो बि न वेंदो। गसब चइबो आहे कंहिं शख़्स जी मिल्कियत खे ज़ाइल करणु अहिड़े तरीक़े सां त उन तां मुकमिल अख़्तियार ई ख़तमु थी वञे ऐं गासिब जो उन ते अख़्तियार सादिक थी वञे, पर ॿार ते मालिक जो हक़ु अञा मौजूदु आहे। उनजे करे ॿार जेॾी महिल हुन बानीअ खे अगवा कयो हुयो, ऐं अगवा में ॿार त आका जी मिल्कियत में ई कोन हुयो, न हुयो न, उनजी मिल्कियत में न हुयो, त पोइ उन खां गसब जी तारीफ़ में शामिलु न थींदो ॿार। त माना इन जॻह ते गसब वारी इल्लत नथी मिले, त हाणे असां चई सघूं था त इन ते गसब जो ज़िमान बि न ईंदो, छो त गसब जे ज़िमान जी हिकु ई इल्लत आहे, कहिड़ी? गसब वारी। त जेकॾहिं कंहिं शख़्स गसब कंदो त गसब जो ज़िमान लॻंदो, या गसब जो ज़िमान बग़ैर गसब जे लॻंदो, या ॿी का इल्लत आहे जंहिंजे करे ज़िमान गसब कंहिं शख़्स जे मथां असां आइद कयूं।
त ज़माने गसब आयद थियण जी हिकु ई इलत आहे, उहा कहिड़ी आहे? गसब वारी। जॾहिं गसब न मिलंदो त ज़माने गसब बि आयद। अहिड़े तरीक़े सां नंढड़े ॿार जो ज़माने गसब गासिब ते आयद न थींदो। छाजे करे? त उन नंढड़े ॿार ते गासिब वारी तारीफ़ ई सादिक नथी अचे, त उनजे करे उनजे मथां ज़माने गसब गासिब ते आयद न थींदो। ॿियो वरी मिसाल, इहो अञा आसान आहे, इनखे सम्झो भला। उहो आहे त गवाहनि जे मथां किसास आयद कर। इहो असां पढ़ी आयासीं त किसास छाजे करे लाज़िम थींदो आहे कंहिं बि शख़्स ते? क़त्ल जे करे। किसास लाज़िम थियण जी सिर्फ़ु हिकु इलत आहे। अगरि केरु शख़्स क़त्ल कंदो त उनखां किसास बि, ठीकु आहे, जेको शख़्स क़त्ल न कंदो त उनखां किसास बि, ठीकु आहे। त माना किसास वठणु इहो हुकुम आहे। ऐं किसास जी इलत छा आहे? क़त्ल। अगरि जेकॾहिं इलत में ईअं चई सघिजे थो फ़िलहाल हिन शख़्स खां किसास वरितो न वेंदो, छो न वरितो वेंदो? छो त इन क़त्ल नाहे कयो। त अदमे किसास खे अदमे इलत माना क़त्ल न करण खे अदमे हुकुम माना किसास न हुजण ते दलील बनाइण दुरुस्त आहे। छो त किसास जी सिर्फ़ु हिकु ई सूरत आहे, उहो तॾहिं जॾहिं केरु शख़्स कंहिंखे क़त्ल करे। हाणे मिसाल हिन जो ॾियूं था त ॿ शख़्स विया काज़ीअ वटि, उन्हनि वञी काज़ीअ वटि गवाही ॾिनी त फ़िलाणे शख़्स मसलन मुबीन कंहिंखे क़त्ल कयो आहे। काज़ीअ गवाहनि जी छानबीन कई, गवाह वॾा शातिर हुया, उहे पंहिंजी पूरी गवाही लिकाए विया ऐं जंहिं शख़्स जे मथां मुदा अलह खे मां फांसी अची वई। हाणे बाद में वरी काज़ीअ वटि आया उहे गवाह वापसि, चवनि असीं मुबीन जे मथां कूड़ हयोसीं, इन वाक़ई क़त्ल न कयो हुयो, असांखे कंहिं शख़्स चयो असांखे अहिड़े तरीक़े सां हिन वजह जे करे असां कूड़ी गवाही ॾिनीसीं। त हाणे उन्हनि खे जेकी गवाह आहिनि उन्हनि खे किसास में क़त्ल कयो वेंदो या न कयो वेंदो? अवी ॿुधायो, क़त्ल करणु घुरिजे न करणु घुरिजे? गवाहनि खे किसास में क़त्ल न कयो वेंदो। छो त किसास जो सबबु छा आहे? इलत छा आहे? क़त्ल। जेको क़त्ल कंदो उन खां किसास वरितो वेंदो। गवाहनि त उनखे क़त्ल नाहे कयो न, मुबीन खे फांसी अची वई, फांसी कंहिं ॾिनी आहे? काज़ीअ ॾिनी आहे, गवाहनि त नाहे ॾिनी न। त किसास छाजे करे लाज़िम थींदो आहे? क़त्ल जे करे। गवाहनि सिर्फ़ु गवाही ॾिनी आहे, अलबत्ता इहो सबबु आहे पर इलत नाहे। इहो माना गवाहनि त उनखे क़त्ल नाहे कयो, गवाहनि त उनखे फांसीअ ते नाहे चाढ़ियो, त हीउ जेको क़त्ल थियो, जेको हिन जी जान वई, उहा वई फांसी जे करे, क़त्ल करण जे करे। ऐं गवाहनि जी सिर्फ़ु गवाही आहे, गवाहनि क़त्ल नाहे कयो। सो क़त्ल न करण जे करे उन्हनि जे मथां किसास बि आयद, अथवा किसास आयद न थींदो, पर उनखे ॿी सज़ा ॾिनी वेंदी। ठीकु आहे। त इहो थियो माना अदमे इलत खे अदमे हुकुम ते दलील बनाए सघिजे थो जॾहिं इलत हिकु ई हुजे। त हाणे माना उन्हनि क़त्ल नाहे कयो त इहो अदमे इलत आहे, त उनखे अदमे हुकुम ते दलील बनाईंदासीं, माना किसास बि न वरितो वेंदो। ठीकु आहे। त अदमे इलत, गवाहनि क़त्ल नाहे कयो त इहो आहे अदमे इलत। हाणे अदमे हुकुम बि लाज़िम थींदो, माना किसास बि न वरितो। सम्झ में आई ॻाल्हि? छो त हिते सिर्फ़ु हुकुम जी हिकु ई इलत आहे। तर्जुमो कयो, हाणे शुरूअ खां तर्जुमो कयो ॿिए क़िस्म खां। वरी शुरू खां तर्जुमो कयो, पोइ सम्झ में ॻाल्हि ईंदी। इल्ला इज़ा कानत इलतुल हुक्म, मगर जॾहिं हुजे हुकुम जी इलत मुनहसिरतन शामिल फी माना, अहिड़ी माना में फयकून, पोइ हुजे उहा माना में मुराद इलत आहे, पोइ हुजे उहा इलत लाज़िम हुकुम जे वास्ते, पोइ दलील वरितो वेंदो उन इलत जे नफ़ी हुजण सां, हुकुम जे न हुजण ते। मिसाल उनजो उहो जो रिवायत कयो वियो इमाम मुहम्मद अलैहि रहमत खां, अनहु त बेशक उन फरमायो, वलदुल मक़सूब ते गसब थियल बानीअ जी औलाद नाहे बेमज़मून, नाहे ज़िमान में, माना ज़िमाने गसब उन ते शामिल न थींदो।
लिअन्नहु छो जो उहो हू ज़मीर जे मर्जे वलद जे तरफ़ आहे, छो जो उहा मक़सूबा बानी जी औलाद लईस बि मक़सूब, उहा गसब जी तारीफ़ में ई न आहे, उहा गसब ई न आहे। गसब त बानी कई वई, उनजी औलाद खे गसब न कयो वियो हुयो, उहा बाद में थी आहे, पैदा ई पोइ थिए। वला किसास अला शाहिदिन, ऐं नाहे किसास गवाह ते फी मसअलत शुहूद, गवाहीअ वारे मसइले में किसास। इज़ा रजऊ, जॾहिं उहे फिरी वञनि गवाह, लिअन्नहु छो किसास न आहे उनजो सबबु ॿुधाए रहियो आहे। लिअन्नहु छो जो इहो यानी कि गवाही गवाह लईस बि कातिल न आहिनि कातिल, वज़ालिक ऐं इहो हाणे वरी पुठियां त इहो गसब जो ज़िमान छो आइद नथो कयो वञे, वली अन खां इन जो दलील ॿुधाए रहियो आहे। छो जो गसब इहो लाज़िम आहे ले ज़िमानिल गसब, गसब जे ज़िमान जे, गसब जो ज़िमान तॾहिं आइद कंदासीं जॾहिं कंहिं शख़्स कंहिंखे गसब करे थो। नंढे ॿार खे गसब ई कोन कयो आहे त उनजे मथां ज़िमान गसब कीअं आइद कंदासीं? नंढड़े ॿार ते गसब जी तारीफ़ ई सादिक नथी अचे। वल क़त्ल लाज़िमुन, ऐं क़त्ल लाज़िम आहे ले वजूदिल किसास, किसास तॾहिं वरितो वेंदो जॾहिं केरु शख़्स क़त्ल कंदो, सो किसास जे लाइ क़त्ल लाज़िम आहे, ज़िमान गसब जे लाइ गसब लाज़िम आहे। जॾहिं गसब न लधो वेंदो त ज़िमान गसब आइद न कयो वेंदो, जॾहिं क़त्ल न लधो वेंदो त किसास बि आइद, माना हिते अदम हुक्म खे अदम इलत दलील बनाइण दुरुस्त आहे।